पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं त पिथोरो लॻ यूसी खाई जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मीर मोहम्मद गहराम, मोहम्मद सलीम नोहड़े ऐं ॿियनि ॻोठनि में गुज़िरियल हिकु महीने खां बरसाती पाणी नेकाल न थी सघियो आहे, जंहिं करे ॻोठाणा तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे गुलाम कादिर आरिसर। जी गुलाम कादिर। इन वक्त मौजूद आहियूं पिथोरो जो यूसी खाई जे जेको मुख़्तलिफ़ ॻोठ आहे मीर मोहम्मद नोड़ी, जिथे बासरनि पारां जेके कट हणी हिननि जे ॻोठनि खे ॿोड़िया विया आहिनि। वधीक चओ त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो छा चवणु? हीउ सांगड़ खां जेको पाणी कटनि जी सूरत में आयो ऐं हिते अची रसियो, हालांकि हिन जो सिस्टम जेको ठाहियो हो हिन पासे गवर्नमेंट लाखे रुपया ख़र्च करे सिम नालो ठाहियो हिन हेठि पासे जो, पर ॾाढ तोराई जे करे या कंहिं माण्हू जे पावर जे करे हिन पासे असांजे घर ई ॿोड़े छॾे। हीउ 3 फुट असांजो घर जेको आहे 4 फुट मथे आहे, उन में बि 3-3.5 फुट हीउ पाणी आहे, 4 फुट ॿियो आहे, इहो 7-8 फुट अञा बीठो आहे। डायरेक्टर आया, इंजीनियर आया, रुॻो वेही कचहरियूं करे ठलियूं वियो, अलाए केतिरो गवर्नमेंट जो ख़र्चु कयूं, हिन में को बि सिस्टम ठहियो कोन। 5 फुट का पानी 7 फुट ताईं है, 3 फुट असांजे घरनि जी भराई, उन खां मथे 3 फुट पाणी आहे। केरु आयो कोन्हे, न कोई इरिगेशन वारा आया, न केरु ऑफिसर आयो, न केरु कढे थो। चंद में बि पाणी हले पियो पाणी ही बीठो जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। गवर्नमेंट वारनि को बि तहरीक न वरितो आहे ऐं असांजी अपील आहे त इहो पाणी खे सिधो गच ॾेई ऐं असांजे घरनि खे साफ़ कया वञनि ताकी माण्हू रहण जहिड़ो थिए, छो त असीं दरबदरी ज़िंदगी गुज़ारे दरबदर आहियूं, न को पाणी जी सहूलियत निकिरण जी, न बि वरी मिशनूं वणी उल्टो सां गॾु वञे। तव्हां हिन ॻोठनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन जो इहो चवणु आहे त 1.5 महीनो गुज़रण बावजूदि अञा असांजे घरनि में जेको आहे पाणी 6 खां 7 फुट जेको आहे बीठल आहे। असांजा कचा घर ॾेई चुका आहिनि ऐं पक्का घर जेके उहे किरण जी हालत में आहिनि। असां जेके आहिनि रोडनि ते दरबदरी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असां अलाकरनि खां इहो मुतालबो कयूं था सरकारी लंघ खोली असांजो जेको पाणी निकाल करायो वञे।